अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह तबारक व तआला अपने पाक कलाम में इरशाद फरमायो, अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाहि बिअम्वालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल दिल खोले सभी जो सुभान अल्लाह। आयत करीमा जो तर्जुमो दो अल्लाह तबारक व तआला अपने पाक कलाम में इरशाद फरमायो त जिन्नी ईमान आंदो वहाजरू ऐं हिजरत फरमायो वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअम्वालिहिम व अनफुसिहिम। हिक त ईमान आंदो ऐं हिजरत फरमायो ऐं अल्लाह जे राह में इस्लाम ऐं दीन जे बुलंदीअ जे ख़ातिर, इस्लाम जे सरबुलंदीअ जे ख़ातिर अल्लाह जे राह में जिहाद फरमायो पंहिंजनि मालनि सां ऐं पंहिंजनि जानियुनि सां, यानी माल भी कुर्बान कयूं अल्लाह जे राह में, पंहिंजी जान भी कुर्बान फरमायो। रब फरमायो जन ईमान आंदो हिजरत फरमायो अल्लाह जे राह में जिहाद फरमायो पंहिंजनि जानियुनि सां ऐं पंहिंजनि मालनि सां। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो त उहे केॾे वॾे शान वारा आहिनि, केॾी वॾी इज़त वारा आहिनि, केॾी वॾी तज़ीम जे लाइक़ आहिनि। रब फरमायो अअज़मु दरजतन अल्लाह तबारक व तआला जे दरबार में उन्हनि जो तमाम वॾो अजर आहे, वॾो दर्जो आहे। अअज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। रब फरमायो ऐं इहे ई कामयाब आहिनि, दुनिया में भी कामयाब आहिनि ऐं आखिरत में भी कामयाब आहिनि। अॻिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त केॾी उन्हनि जे मथां रहमत वा, चओ सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन इरशाद फरमायो युबश्शिरुहुम रब्बुहुम बिरहमतिन मिन्हु व रिदवानिन व जन्नातिन लहुम फीहा नईमुम मुकीम। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त रब्बुल आलमीन उन्हनि खे पंहिंजी रहमत जी बिशारत अता फरमाए। रब थो फरमाए त तव्हांजे मथां रहमत हुजे बिरहमतिन व रिदवानिन। अल्लाह तबारक व तआला उन्हनि बाननि खे इरशाद थो फरमाए त ओ मुंहिंजा बाना जिन तव्हां ईमान आंदो आहे, हिजरत कई अथव, माल ऐं जान कुर्बान कई अथव, तव्हां कामयाब था आहियो। मां रब जी तव्हांजे मथां रहमत त आहे व रिदवानिन लहुम, ऐं मां अल्लाह जे तरफ़ खां तव्हांजे लाइ रज़ामंदो आहे। मां रब तव्हांजे मथां राज़ी आहियां व रिदवानिन लहुम, तव्हांजे लाइ जन्नत आहे। मां अल्लाह जो रज़ामंदो आहे। जरा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो, हे अल्लाह जे हबीब जी प्यारनि गुलामनि जो शान आहे, उन्हनि सहाबा किराम जो शान आहे जिन
अल्लाह जे राह में पंहिंजा माल कुर्बान कया, पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं, रसूलुल्लाह जे मथां ईमान आंदऊं। ईमान आणण खां बाद में काफ़रनि उन्हनि जे मथां जेके सख़्तियूं कयूं, उन्हनि जे मथां जेके ज़ुल्म कया, काफ़रनि जेको उन्हनि खे ईज़ायो हुयो, काफ़रनि जेको उन्हनि खे मके जे शहर मां कढियो हुयो, रब फरमायो ओ रसूलुल्लाह जा गुलाम हो, तव्हां वॾे शान ऐं मक़ाम वारा आहियो, तव्हांजो अज्र, तव्हांजो दर्जो, तव्हांजो सवाब मां रब जे दरबार में तमामु वॾो आहे। हीअ हिकिड़ी आयत करीमा रसूलुल्लाह जे गुलामनि जे शान में। ॿी आयत करीमा क़ुरान करीम जी ॿुधो त अल्लाह पंहिंजनि प्यारनि बाननि जे लाइ रसूलुल्लाह जे गुलामनि जे लाइ छा थो इरशाद फरमाए। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, लिल फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीना उख़्रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वानन व यंसुरूनल्लाह व रसूलहू उलाइका हुमुस सादिक़ून। मिस्कीन मुहाजिर जेके पंहिंजनि घरनि मां कढिया विया, उख़्रिजू मिन दियारिहिम, उहे मुहाजिरीन मके वारा रसूलुल्लाह जा प्यारा साहबी, लिल फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीना उख़्रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम। काफ़रनि रुगो उन्हनि खे पंहिंजनि घरनि मां कोन कढियो, पर काफ़रनि जो माल बि खणी विया। रब फरमायो उन्हनि पंहिंजा घर छॾिया, पंहिंजो माल मके में छॾियऊं। अल्लाह ताला तबारक व तआला इरशाद फरमायो, यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वानन। उहे मां अल्लाह जा बाना, मां रब जो फज़ल था तलब कनि, मां रब जी भलाई था तलब कनि। फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, ऐं ॿियो त मां रब जो रज़ामंदो था तलब कनि। व यंसुरूनल्लाह व रसूलहू, जेके अल्लाह जे राह में जिहाद था कनि, पंहिंजो माल कुर्बान था कनि, पंहिंजा बचड़ा कुर्बान था कनि, पंहिंजा घर था छॾनि। रब फरमायो ई मां अल्लाह जी मदद था कनि। व यंसुरूनल्लाह व रसूलहू, ऐं उन जे रसूल रसूलुल्लाह जी मदद था फरमाइनि। दिल खोले करे चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला क़ुरान में इरशाद फरमायो, उलाइका हुमुस सादिक़ून। इहे सादिक़ आहिनि, इहे सच्चार आहिनि। हे अल्लाह जे हबीब जे प्यारनि गुलामनि जो शान ऐं मक़ाम आहे। प्यारा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो, पूरो क़ुरान रसूलुल्लाह जे गुलामनि जे शान में भरियो पियो आहे, उन्हनि जे अज़मत में भरियो पियो आहे, उन्हनि जे मक़ाम में भरियो पियो आहे। प्यारा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो, अञा इब्तिदा इस्लाम जो ज़मानो आहे, मके शरीफ़ जो शहर आहे। अल्लाह तव्हां सां सभिनीनि खे बार बार मके ऐं मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। हिकिड़े अल्लाह वारे इरशाद फरमायो, त मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां मदनी मिठा, तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। थो घुरां मदनी मिठा, तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं ॾिनी दरबार
करीमो खे भी मंज़ूर वा तुझे हर मेहमान जो हियो नात खानो कर हुजे तो बुरा मदनी मिठा तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे दिल खोले करे जो सुभान अल्लाह मक्के पाक जो शहर वा अञा इब्तिदा इस्लाम जो ज़मानो वा रसूलुल्लाह जे गुलामन जी इस्लाम जे लाइ मोहब्बत ॾिस इस्लाम जे लाइ कुर्बानी ॾिस उन वक़्त में माल त खपायो वेंदो हो जिन्सूं त खपायूं वेंदियूं हुयूं पर मक्के जे बाज़ार में इंसान बि विकिणिया वेंदा माण्हू बि विकिणिया वेंदा माण्हुनि जो बि सौदो थींदो हो इंसाननि खे खपायो वेंदो हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामनि मां हज़रत खब्बाब रज़ियल्लाहु ताला अन्हु ओ हबीबन करीमन जो प्यारो सहाबी अञा नंढड़ो आहे 9 साल उम्र मुबारक हुयसि त हज़रत खब्बाब जो जेको ॻोठ हुयो हज़रत खब्बाब रज़ियल्लाहु ताला अन्हु जो जेको इलाइक़ो हुयो उहो रियाज़ जे भरिसां जेको रियाज़ सऊदी अरब जो गादीअ जो हंधु अब जागो का साईं दिल खोले करे जो सुभान अल्लाह माशाअल्लाह असांजा उस्ताद क़िबला साईं नाले मिठा साईं हिते आख़िरी जलसो करे विया वरी अॼु इहा सुहिणी महफ़िल अवांजे ॻोठ में सजाई हुई आहे त राति जे टेम में हिकिड़ा धारेल आया हज़रत खब्बाब जे ॻोठ में रहंदो हुयो आम इंसान कोन हुयो कंहिं ग़रीब ख़ानदान मां कोन हुयो पर घरां दोस्तो वॾो मालदार हुयो जंहिं घर में रहंदो हुयो उहे अमीर हुया राति जो धारेल उन ॻोठ जे मथां जे ओचितो हमिलो कयो एॾो त सख़्तु हमिलो कयूं जो ॻोठ जूं औरतूं कैदी बनायूं ऐं ॻोठ जा नंढड़ा मासूम ॿार बि कैदी बनायूं माण्हुनि जो माल बि लुटियूं माण्हुनि जो सामान बि खयूं कंहिंजे पतीअ में औरतूं आयूं त कंहिंजे हिसे में माल आयो हज़रत खब्बाब नंढड़ो आहे 9 साल उम्र मुबारक हुयसि प्यारा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो हिन नंढड़े गुलाम खब्बाब खे धाड़ेल मक्के जे शहर में खणी आया काफ़ी ॾियारा गुज़री विया जॾहिं मक्के में पहुता त सुबुह जो अचे गुलामनि जे बाज़ार में बीहारियूंसि धाड़ेलनि ऐलान कयो त हीउ असांजो गुलाम आहे केरु जो हज़रत खब्बाब खे ख़रीद करे